वेझो है मेहार जे घर। बाबा तोखे ॻाल्हाए ऐं मां माठ करे विया इहे बुआ के खुटी खणे त गोले शिकारन जा घर। मूंखे बुज़दिल या भाड़ो न समझो बाबा। नथो समझा बुज़दिल, बेवकूफ आहीं बस। महल ऐं मोकियो तारबो आहे, इनी हला करे न वञबो आहे। बाबा सभु पाण में आहियूं, रतु त दांगी ते बि वरंदो आहे। मेहार केर असां केर, सभु पाण में आहियूं बाबा, ॻाल्हियुनि खे न वधायो। तूं माठ कर, मां ॾिसी रहंदुसि हिन मेहार खे बि। समझे छा थो पाण खे? जाते बि मिलियो न चिचरे छॾींदोमांसि। भड़कियूं न आण, इहे तड़े कुकड़ वारियूं। मां भड़कियूं थो हणां बाबा? हाँ चङो ॾिसिजांइ, हाणे ई ॻोल्हे कयांसि तो गतरा गतरा। मां ॿुधाए थो छॾियां बाबा, मुंहिंजे पुठियां बि न अचिजांइ। बाबा रोक दाखे, बाबा हेॾी स्पीड जी झोली अथई, रोक दाखे। ज़लल चङो न आहे बाबा, बाबू न आहे, मञ मुंहिंजी ॻाल्हि, रोक दाखे। कोन रोकींदोमांसि, जेसि ताईं मेहार जा ॾंद खटा न थींदा तेसि ताईं उनजी असां ते अखि न ॿुॾंदी। समझे छा थो हू पाण खे? रात पेट में जेतिरियूं चोरियूं करणियूं थो कयो, सुबुह जो सजे तर में पेरा ही पेरा खजन। ऐसे छो गिरफ्तार थो करे सब मुखे? पेरी पेरे में पूरा न पवन। हुकुम थे कम न थे, पेरी पहुची न सकता। पेरा खबरदारी सां लिकाइजो। ऐं हा, कुछ पेर मुंशी मुराद जे घर पहुचन ऐं गुम थी वञन। थे वेंदा गुम। ॿियो हुकुम? बस ऐसे चोखे इशारो करणो आहे। मां हलां थो। माशाअल्लाह। मरी वे मुंशी मुराद, भज रख पेरन ते जोर। लिखियो कोई जो भी माहिरा पर केतरो भजने मुंशी छिरकी चाटे जी मेहमान छिरकी बचंदी मेहार खां मुंडी मरोड़े छड़ियास। सोनी पानी पिया, खुशकी चढ़ी गया। बाबा क्यों डराए थे छा? सवाल जवाब छड़, पानी पिया ते नेड़ी आली कया। जी बाबा।
हाँ बाबा हाणे ॿुधाए कंहिं ढोकड़ी ॾिनी अथई? चवे छा थी केर ढोकड़ी ॾिनो मुंशी मुराद खे? कोठांस टायर ॾियास टांडा। पोइ सह कीअं छो थो? वर्जिश कई अथमि। चवनि था त वर्जिश करण सां दिलि जी बीमारी कान थींदी। वर्जिश त वॾा माण्हू कंदा आहिनि बाबा। मां तोखे नंढो माण्हू थो लॻां? रईस शहरयार खान जो मुंशी आहियां। बाबा तॾहिं एॾी वर्जिश कई अथई जो साह में साह नथो मां पई। पहिरियों दफ़ो आहे न, तॾहिं साको वधी वियो। ख़ुदा ख़ैर करे अहिड़ी वर्जिश लाॻी थी त छा मां कूड़ थो वञा? न बाबा अहिड़ी वर्जिश न थिए त भलो आहे। चङी न आहे तुंहिंजी सिहत लाइ। बच अहिड़ी वर्जिश खां। चङो चल ब्रेक खे मानी खणी आ त खाई वञा। जी बाबा साईं। दिलदार त नंढो आहे पर अधो मोला बख्श त पाणीअ मां निकितो पियो वञे। सफ़ा सम्झ विञाए वेठो आहे। अम्मा चाचो मोला बख्श पोइ बि सोलो आहे सम्झाइण। हाँ मां दिलदार तो सखणो कुनो आ उभामी भी केतरो भामंदो बाकी चाचो मोला बख्श त सान्हे तो वञाए हैरत आ संदो ठोकर भी कोन। तव्हां अञा नंढा आहियो। तव्हांजो वॾो भाउ मेहार वेठो आहे। हरू भरू वाव खां न थिजो। अरे हसन मोहब्बत करे आयो। वेहो कराची कीअं? अदा कराची ठीक लगी पई आहे। हाँ मुझे हसन के दुखियो तो न कयो अथई? न अदा जहिड़ो तुंहिंजो भाउ आहे तहिड़ो ई मुंहिंजो भाउ आहे। उते रोज़ी आहे कमाइण वारे लाइ हर हंधि रोज़ी आहे अदा। तव्हां वेही कचहरी कयो मां तव्हां लाइ गरम गरम चांहि खणी अचां। हाँ भले अम्मा पर यो जल्दी अच जा थोरो मूंखे कम सां वञणो आहे। हा इजो थी खणी अचां। ॿियो ख़बर ॿ टे ॾींहं त हिते हूंदव न? न अदा शाम वापसि थींदासीं। ॿुधो अथमि त उते प्लाट हथ कया अथव? न अदा बसि 2-3 गज़ रहाइश लाइ हथ कया अथऊं। ख़ैर मां चवां थो त 2-3 ॾींहं तरसो। छो अदा तुंहिंजे शादीअ जे साए में आहियां चरिया। अम्मा ॿुधाए त चाचो मोला बख्श नाबरी वारी बीठो आहे। नाबरी वारे कंदो बि छा? झिरकी चाटे जे महिमान। अदा असांजो उते कराची में हुजणो तमामु ज़रूरी आहे। बसि रुगो घर ठाराए वठूं पोइ तव्हां रुगो फोन कजो असां हलाईंदासीं। ईअं बि सही आहे। पहिरियों चांहि पी वठो पोइ सलाह कजो। तूं आई ॻोठ जी गिछ पति तो ढूंढण ते लामारा ॾींदो। ऐसा बाबा साईं न चओ मूंखे बाबा। केर पति थिए केर साईं अर्ज़ त ॿुधो। कुत्तो भी कालूअ खे खाए कुटको भी कालूअ खे। मूंसां भी ईअं था कयो। भोतार मां सॼो चिचरियो पियो आहियां। कौड़ी भी कुठी पई आहे। मेहार भी असां ते चिड़ियो अथई। तव्हांजो भी असां ते न भर। अरे तू मूं ॾे अची हां थाने ते छो वञ? साईं अन्न जो मोह चंड ॾे हाणे भी परे न आहियो साईं। पर तू थाने ते वए छो? मूं तोखे कॾहिं का तकलीफ़ पहुचाई आहे? हालांकि तुंहिंजा हर वक़्त हथ ॿिरनि में आहिनि ॿिरनि में। मूं कहिड़ा कसा कम कया आहिनि भोतार? टिको आहीं ॻोठ ते लोणो फेराए कॾहिं पंहिंजे कमनि ते नज़र विधी अथई। पर तूं माण्हू थी माण्हू। बाबा साईं फतू त फॾो न त जॾे जो जॾो। अवां सां कहिड़ो फॾो ठहंदो? हुकुम कयो जीअं चओ तीअं कयां। बाक़ी आहे मूंसां बेवाजिबी भली मेहड़ जी पास करियो। वरी बि तोहमत थो हणी। मां हक़ जो फ़ैसिलो न कयां त पोइ मूंखे चवीं हा। मूंखे ॿुधाइण खां सवाइ थाणे ते वञी निकितो आई। ग़लतीअ जी माफ़ी बाबा। भली फ़ैसिलो कयो। जे ॾोह साबित थियो त जेका चोर जी सज़ा साम्हूं जी सज़ा। सुभाणे शाम जो 5 बजे पहुची वञजांइ। मेहार खे मां पाणे सिधो कंदुसि। जे ॾोही निकितो न त फ़ैसिलो वठबुसि। ठीकु आहे साईं। चवण खां त रही नथो सघां। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। हल हाज़िर साईं वञा वञा।